Welcome to Time News Studios. You are watching 5 p.m. Bulletin. वेढ़ी शुरू थियण ॾियो वक़्तु ॿुधाईंदो त केरु इस्तीफ़ा ॾिए थो। हुकूमत छॾण जे लाइ तयारु आहियां, कंहिं बि सूरत में इस्तीफ़ा न ॾींदुसि। फ़ौज सां सुठा लाॻापा आहिनि। आर्मी चीफ सां विछोटियुनि जी ॻाल्हि ग़लति आहे। वज़ीर आज़म इमरान ख़ान चयो आहे त अञा त हाणे वेढ़ी शुरू थी आहे, हार मञण वारो न आहियां। हुकूमत ख़तमु कई वई त ख़ामोश न वेहंदुसि। लिखाए वठो त बेतमादी रिथ नाकाम थींदी। अपोज़िशन पंहिंजा समूरा कार्ड्स शो करे चुकी आहे। बेतमादीअ ते वोटिंग खां हिकु ॾींहुं अॻु मुंहिंजो कार्ड साम्हूं ईंदो ऐं अपोज़िशन खे सरप्राइज़ मिलंदो। अपोज़िशन जी सियासत ख़तमु थियण वारी आहे। चोरनि जो केतिरो बि दॿाउ हुजे, आख़िरी बाल ताईं विढ़ंदुसि। न्यूट्रल बाबति बयान जो ग़लति मतिलबु कढियो वियो। मूं चङाईअ जो हुकुम ॾियण ऐं बुराईअ खां रोकण जी रोशनीअ में न्यूट्रल जी ॻाल्हि कई हुई। सियासत जे लाइ फ़ौज खे बदनाम न कयो वञे। वज़ीर आज़म जनरल फैज़ हमीद ऐं उस्मान बोज़दार जे मुस्तक़बिल बाबति सवाल ते टहक ॾिना। अवाम जवाब चाहे थो त इमरान ख़ान कंहिंखे जानवर सॾे रहियो हो। वज़ीर आज़म पाण जानवर आहे जेको मुल्क में झंग जो कानून चाहे थो। इमरान ख़ान हर इदारे खे टाइगर फोर्स बणाइणु घुरे थो। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त बेतमादी जो अमल जमहूरी तरीक़े सां थियणु ॾिनो वञे। चूंडुनि जी बेतमादी रिथ में धांधली बर्दाश्त न कंदासीं। जलसा कंदड़ इमरान ख़ान असेंबलीअ में 173 मेंबर्स जो जलसो करे ॾेखारे। गेट नंबर 4 न खड़काईंदासीं। अवामी ताक़त ऐं जमहूरी हथियार सां कठपुतलीअ खे भॼाईंदासीं। इमरान बहादुर न पर बनी गाला ऐं फनी गाला जो ख़ान आहे। असांखे कुओ सॾींदड़ पाण कुअनि जियां मुक़ाबले खां भॼी रहियो आहे। इमरान ख़ान अक्सरियत विञाए अॻूणो वज़ीर आज़म थी चुको आहे। इंशाअल्लाह हिन अज़ाब मां निकिरण वारा आहियूं। इतिहादी असां सां गॾु न हलंदा। सियासी कमेटी वज़ीर आज़म खे इतिहादे ने नाराज़ मेंबर्स सां ॻाल्हियुनि खां आगाह करे छॾियो। वज़ीर आज़म जी सदारत में सियासी कमेटी जे इजलास जी अंदरूनी कहाणी साम्हूं अची वई। PTI जे बाग़ी मेंबर्स सां ॿीहर राब्ता न करण जो फ़ैसिलो। वज़ीर आज़म सियासी कमेटी खे हिदायत कई त नाराज़ मेंबर्स खे अदालत मां नाअहल कराइण ते ज़ोर ॾिनो वञे। इजलास बाद वफ़ाक़ी वज़ीर शेख रशीद चयो आहे त अपोज़िशन पुरएतमाद आहे, असां बि पुरएतमाद आहियूं। वज़ीर आज़म हाउस वटि अञा बि खोड़ कार्ड्स आहिनि। उमीद त इतिहादी इमरान ख़ान जो साथ न छॾींदा। स्पीकर 30 मार्च खां 1 अप्रैल ताईं जॾहिं चाहे वोटिंग कराए सघे थो। 27 मार्च जे जलसे में वाज़े थींदो त अवाम कंहिंसां गॾु आहे। ये मुनासिब नहीं है कि मुझे और चीफ मिनिस्टर को एक साथ खड़ा करके आप ये सवाल करें। नहीं, ऑनेस्टली मतलब ये लेकिन अगर आप इजाज़त दें तो मैं थोड़ा जवाब दे दूँ इस पर। गवर्नर राज सदर पाकिस्तान की ईमा पर लगाया जाता है। जाहिर है कि अगर सदर पाकिस्तान मुझे कहेंगे लगाने के लिए तो मेरे पास कोई जवाब नहीं है कि मैं ना लगाऊं। लेकिन ऐसी कोई चीज़ हो नहीं रही। शेख रशीद साहब ने पार्टी मीटिंग के अंदर इंटीरियर मिनिस्टर होने के हवाले से उन्होंने ये बात कही वज़ीर आज़म को, उन्होंने ये फ़ैसला किया कि वो इस तरफ नहीं जाना चाहते। तो ये बात यहाँ पे ख़त्म हो जाए तो बेहतर है। अगर सदर पाकिस्तान मुझे हुक्म देंगे तो मैं गवर्नर राज लगा दूंगा। आपके लिए सदर पाकिस्तान तुम लगवा के ही छोड़ना गवर्नर राज। ज़मीर के जागने और सोने का सीज़न आया हुआ है और ये ज़मीर सीज़न में ही जागते हैं। ये वोट ऑफ नो कॉन्फिडेंस आए तो ज़मीर जागना शुरू हो जाते हैं। मेरे लिए ये गद्दारी है कि जो आप इलेक्ट किसी और जमात से होकर आएँ और फिर अचानक आपका ज़मीर जाग जाता है इलेक्शन के नज़दीक, अब आपको किसी कदर और जाना है तो वो उस तरफ चले जाए। सिंध में हिन वक़्तु गवर्नर राज लॻाइण जी का बि सूरत हाल नाहे। गवर्नर राज लॻाइण जी तजवीज़ वफ़ाक़ी घरू वज़ीर शेख रशीद ॾिनी हुई, जेका वज़ीर आज़म रद्द करे छॾी। गवर्नर सिंध इमरान इस्माइल चयो आहे त वफ़ाक़ी सरकार पंहिंजो मुदो पूरो कंदी। वॾे वज़ीर सां गॾु मज़ार क़ाइद ते हाज़िरी बाद मीडिया सां ॻाल्हाईंदे गवर्नर चयो त जॾहिं बि वोटिंग वेझी ईंदी आहे त माण्हुनि जा ज़मीर जागी पवंदा आहिनि। असां अहिड़े अमल खे गद्दारी सम्झूं था। वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो त बेतमादी रिथ ज़रूरु कामयाबु थींदी। स्पीकर आइन जी भञकड़ी कई आहे। गवर्नर दुरुस्त थो चवे त ईंदड़ साल बहितर साल साबित थींदो।
मैं तो यही कहूँगा कामयाब होगी। लेकिन देखिए ये सारी चीज़ें अनफोल्ड हो रही हैं। कौमी असम्बली के मेंबरान को आइन के तहत इख्तियार है, आइन में सब लिखा है। ये पहली बार नहीं हुआ, 2 बार पहले नो कॉन्फिडेंस मोशन हो चुका है। आइन को मुकम्मल तौर पे उस पर अमल दरामद नहीं किया जा रहा। स्पीकर साहब ने अपनी कुछ वजूहात बताई हैं उस सिलसिले में, लेकिन मैं पर्सनली उनसे एग्री नहीं करता उन वजूहात से। लेकिन खैर वो स्पीकर साहब हैं। अब भी इजलास बुलाया गया है 25 तारीख को। हमें पूरी उम्मीद है कि इजलास के अंदर 25 तारीख को ये मोशन पेश करने की इजाज़त दी जाएगी। और वो तो ऑर्डर्स ऑफ द डे में लिखना है, वो कानून है, और वो पेश होगा। और 3 से 7 दिन आइन के अंदर लिखा है, तो 25 से आप लगा लें 3 दिन कितने होते हैं। 3 दिन से पहले वो कर नहीं सकते, वो करना चाहे अगले दिन नहीं कर सकते। 3 दिन कम अज़ कम उन्होंने देने, और 7 दिन से ज़्यादा वो दे नहीं सकते। आइन पे चले तो इस मुल्क की बेहतरी में होगी हर चीज़ जो भी होगी। अच्छा सर, सियासी कुव्वतों की लड़ाई में अगर जमहूरियत का कोई नुकसान हुआ तो जिम्मेदार कौन होगा? कोई नुकसान नहीं होगा जमहूरियत का। मैं जवाब देता हूँ, जमहूरियत का नुकसान कोई नहीं होगा। मैं फिर से दोहराता हूँ कि इंशाल्लाह ताला बेहतर और अच्छे दिन अगला साल बेहतर होगा इंशाल्लाह। और इस मुल्क के आइन को मैंने लफ्ज़ इस्तेमाल किए थे, प्रिजर्व, प्रोटेक्ट एंड डिफेंड करना हमारा काम है। गवर्नर साहब ने भी ओथ उठाया है, मैंने भी उस पर ओथ उठाया है, सारे कौमी असम्बली के मेंबरान ने ओथ उठाया है। उन्हीं की जिम्मेदारी है। आइन को फॉलो करेंगे, कोई नुकसान नहीं होगा। मेरा आखिरी लफ्ज़ आइन को फॉलो करें। जमहूरियत के को नुकसान थियो तो जिम्मेवार केर हूंदो? सहाफ़ी के सवाल ते गवर्नर इमरान इस्माइल आंगुर खणी वॾे वज़ीर ॾांहुं इशारो कयो। गवर्नर जे इशारे ते सहाफ़ियुनि जा टहकड़ा। वॾे वज़ीर मुराद अली शाह वज़ाहत कंदे चयो त जमहूरियत के को बि नुकसान न थींदो। सुप्रीम कोर्ट के सीनियर जज जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा तरफ़ां आर्टिकल 63A जी तशरीह के लिए लार्जर बेंच जोड़ने ते हैरत जो इज़हार। जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा चीफ जस्टिस उमर अता बिंदियाल के ख़त लिखी छॾियो। ख़त में जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा चयो आहे त छंछर ॾींहुं सुप्रीम कोर्ट बार की दरख़्वास्त ते ॿुधणीअ दौरान रेफरेंस ॿुधणीअ जे लाइ मुक़ररु कयो वियो। हैरत आहे जेको रेफरेंस दाख़िल ई न थियो उहो मुक़ररु करण जो हुकुम कीअं ॾेई सघिजे थो। दरख़्वास्त ऐं रेफरेंस के गॾाए ॿुधणी नथी करे सघिजे। बार जी दरख़्वास्त ते ॿुधणी कंदड़ बेंच में 4थे, 8थे ऐं 13हें नंबर जे जज खे शामिल कयो वियो। ईअं करे तव्हां अॻूणे चीफ जस्टिस जी रिवायत खां मुंहुं मोड़ियो आहे। अदालती रूल्स मूजिबि बेंच जी जोड़जक जो इख्तियार शफ़ाफ़ ऐं कानून तहत इस्तेमालु करणो आहे। जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा सिविल सर्वेंट जे सुप्रीम कोर्ट में रजिस्ट्रार तौर मुक़ररीअ ते बि एतिराज़ वारे छॾिया। चीफ जस्टिस खे लिखियल ख़त में जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा चयो आहे त हीउ ख़त लिखण खां अॻु 2 भेरा सोचो हो। खोड़ भेरा लिखत में इतलाह ॾिनो आहे त हिकु ब्यूरोक्रेट खे वज़ीर आज़म हाउस मां घुराए रजिस्ट्रार मुक़ररु कयो वियो। आम तासुर आहे त रजिस्ट्रार फ़ैसिला करे थो त कहिड़ो केस कहिड़ी बेंच अॻियां ॿुधणीअ जे लाइ मुक़ररु कयो वञे। रजिस्ट्रार जी मुक़ररी अदलिया जो इंतज़ामिया खां धार हुजण वारे आइनी उसूल जी भञकड़ी आहे। दफ़ा हमारी पीएम सिंध के एमएनएस की मुलाकात हुई थी प्राइम मिनिस्टर साहब के साथ ना, तो वहाँ पे फहमीदा मिर्जा साहिबा बैठी हुई थी, तो वो शहजाद अकबर साहब भी थे ना। फहमीदा ने कहा कि मेरे ऊपर नेब के केसेस लगे पड़े हुए बहुत सारे, तो आप शहजाद अकबर को कहें कि मेरे केसों को फॉलो मत करें। और क्योंकि अगर वो मुझे इस तरह नेब का प्रेशर मेरे ऊपर होगा तो फिर मैं कैसे पीपल्स पार्टी के अगेंस्ट काम कर सकती हूँ, या मैं आपके साथ तो फिर भी नहीं खड़ी हो सकती। तो खान साहब ने कहा शहजाद अकबर को कि जैसे फहमीदा मिर्जा कह रही जितने भी केसेस हैं उनके ऊपर उनको फॉलो मत करे, उसको देखे, उस चीजों को खत्म करने की कोशिश करे। तो मैं हैरान हो गई। पीटीआई जी नाराज़ एमएनए नुज़रत पठान जा वीडियो बयान में वफ़ाक़ी वज़ीर फहमीदा मिर्ज़ा ते संगीन इल्ज़ाम। नुज़रत पठान चयो आहे त वज़ीर आज़म सां मुलाक़ात दौरान फहमीदा मिर्ज़ा चयो त मथस नैब जा केसिस हली रहिया आहिनि। नैब जे दबाव में पीपल्स पार्टी ख़िलाफ़ कमु कीअं करे सघिबो? अहिड़ी सूरतहाल में आउं तव्हां सां गॾु नथी बीही सघां। वज़ीर आज़म मुलाक़ात में मौजूदु शहज़ाद अकबर खे चयो त फहमीदा मिर्ज़ा ख़िलाफ़ केसिस जी पोइवारी न कयो। इन मां अंदाज़ो थियो त वज़ीर आज़म पसंदि ऐं नापसंदि तहत कम करे थो।
वज़ीर आज़म इमरान ख़ान सां नाराज़ MNA आमिर लियाकत जी मुलाक़ात बेतमादी रिथ में वज़ीर आज़म जो साथ ॾियण ते ॻाल्हियूं। मुलाक़ात बाद आमिर लियाकत चयो आहे त वज़ीर आज़म सां दोस्ती ख़तमु न कई अथमि। इमरान ख़ान पुरुमीद आहे त बेतमादी रिथ नाकाम थींदी। कदम उठाओ इस तरह जमीन का दिल दहल उठे, वो नारा हाय गर्म हो के रंगे चरख जल उठे। कहाँ की गोर क्या कफन, बढ़े चलो मुजाहिदीने सब शिकन, बढ़े चलो। योम पाकिस्तान के मौके ते इस्लामाबाद में हथियारबंद फौजन की शानदार परेड। J-10C सूधो ॿियनि बेड़ाक जहाज़नि जी ज़बरदस्त फ्लाई पास्ट। सदर वज़ीर आज़म ऐं टिनी हथियारबंद फौजन के सरबराहनि तरफ़ां परेड जो मुआइनो। OIC जे परॾेही वज़ीरनि ऐं मुबसरनि तरफ़ां बि ख़ुसूसी मेहमान तौर शिरकत। चइनी सूबनि आज़ाद कश्मीर ऐं गिलगित बल्तिस्तान जे सकाफ़ती फ्लोट्स परेड के 4 चंड लगाए छॾिया। परेड ख़त्म थियण बाद आर्मी चीफ सैल्यूट सां वज़ीर आज़म के रुख़सत कयो। सॼे मुल्क में योम पाकिस्तान जोश ऐं जज़्बे सां मल्हायो पियो वञे। इस्लामाबाद में 32 ऐं सूबाई राजधानियुनि में 21 तोपुनि सां 23 मार्च जे सिज जी आजियां। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में योम पाकिस्तान जे हवाले सां रैलीज़ ऐं तक़रीबूं। लाहौर में अलामा इक़बाल जी मज़ार ते गार्ड्स जी तब्दीलीअ जी पुरवकार तक़रीब। वॾे वज़ीर मुराद अली शाह ऐं गवर्नर इमरान इस्माइल मज़ार क़ाइद ते हाज़िरी भरे दुआ घुरी। रावती थाने जी हद मां मदरसे जो हाफ़िज़ अगवा थी वियो। हाफ़िज़ अली मोहम्मद अब्बासी उबावड़ो वञी रहियो हो त धाड़ेल खेसि अगवा करे विया। इतला बावजूदि पुलिस हरकत में न आई। मुग़वी जे वारिसनि एहतिजाज कंदे चयो आहे त हाफ़िज़ अली मोहम्मद ऐं महबूब राजड़ खे कचे मां अगवा कयो वियो। धाड़ेल महबूब राजड़ खे रस्ते ते छॾे हाफ़िज़ अली मोहम्मद खे पाण सां गॾु खणी विया। ख़दशो आहे त धाड़ेल खेसि क़त्ल करे छॾींदा। पुलिस बाज़ियाबीअ जे लाइ को बि तहरुक नथी वठे। आला इख़्तियारनि खे मुग़वी जी बाज़ियाबीअ में मदद जी अपील। बोलो 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 सखीलाल कलंदर मस्त। झूलेलाल दे खुशियां गम टाल, हर मुश्किल हर मुसीबत सब तो टाल। सरकार के बहुत कीमतमंद है, इसी तरह रौनकें लगती रहें सरकार की। कलंदर लाल शहबाद जे 770 सालियाने उर्स जूं ॿिए ॾींहं वारियूं तक़रीबूं जारी। सिंध सूधो मुल्क जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां पांधीअड़नि जी सेवण आमद जारी। सेवण ऑडिटोरियम में अॼु राति अदबी कॉन्फ्रेंस थियल। राग जी महफ़िल में सिंध जा भलोर फ़नकार सुर विखेरींदा। मेले जे मौक़े ते सिक्योरिटीअ जा सख़्त इंतज़ाम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ में अवां खे भली कार चऊं था। मां आहियां महताब अली नूर। हेडलाइन्स सां ॾिठियूं, बुलेटिन सां गॾु हाज़िर थियूं था शॉर्ट ब्रेक खां पोइ।